शिक जंहिं लाइ सिंध खां वधीक मुक़दस कुझु बि न हो। मज़लूम ग़रीब माण्हुनि सां विच में वेही गुफ़्तगू में धरतीअ जा दर्द ओरींदो हो। हू ग़ुलामी जे गसनि ते हलंदड़ मज़लूम माण्हुनि लाइ ॾूंघर जेॾो ॾढो हो। हू छपर हू छांव जॾहिं ग़ुलामी जे गसनि ते हलण वारा असीं क़ाइल नाहियूं वारी ललकार ॾींदो हो त उन वक़्त जे साम्राजनि जो दिलियूं थोड़े छॾींदो हो। रात जे वक़्त आसमान ते बीठल चंड ॼण सीस निमाए सचे सिपाहीअ जीअं साईं सुरे बादशाह जे साम्हूं अची बीहंदो हो। हुन जे हौसलनि अॻियां जबल बि झुकी पवंदा हुआ। हुन साईं सुरे बादशाह हमेशह शहादत जो ताज हुन सिर ते झरकंदो हो। उहो ई साईं सुरे बादशाह हो जंहिं गोरनि खिलाफ़ गोरीला जंग जोटे गोरनि खे वतन जी मिटीअ तां तड़े कढियो। बरसगीर जे इनकलाबी अॻवान साईं सुरे बादशाह जी शहादत वारे अॼोके ॾींहं जे हवाले सां सिंध असेंबली में कुझु ॾींहं अॻु आम मोकल करण वारी करारदाद मंज़ूर थी, पर अफ़सोस उन करारदाद जो नोटिफिकेशन जारी न कयो वियो। अहिड़नि हुक्मराननि जी हरकत ते मुंहिंजे ज़हन ते उस्ताद बुखारी जूं सिटूं तरी थियूं अचनि। कवल गुलमा को न थियो आहे न थींदो, बुखारी खां धोखो न थियो आहे न थींदो, जेको न मलाए जिजल माउ थन लोको, अहिड़ो धोखो ॿियो थियो आहे न थींदो। आऊं अॼु बरसगीर जे इमाम इनकलाब साईं सुरे बादशाह जे योम शहादत वारे मौक़े ते सुरुख सलाम पेश कंदे उहो चवंदुसि, ए सुरे सरवाण जे वतन ख़ातिर अवां गोरनि सां जंग जोटी ही, उहो ई वतन अॼु बुखियनि बगड़नि जे वर चढ़ियल आहे। अॼु उन वतन जी